कराची में अमन अमान जी सूरत हाल बाबति CPLC जुलाई महीने जे ॾोहनि जा अंग अखर जारी करे छॾिया आहिनि जेके शहरनि जे तहफ़ुज़ बाबति अहम सवाल उथारिनि था। CPLC मूजिबि जुलाई दौरान शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 40 ॼणा क़त्ल थिया जॾहिं त भत्ताखोरीअ जा 18 वाक़िआ रिपोर्ट थिया। रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त हिकु महीने दौरान कराची मां 1846 मोबाइल फ़ोन चोरी थिया जॾहिं त 110 गाॾियूं चोरी ऐं 12 कारूं फुर कयूं वियूं। मोटरसाइकिलनि जी चोरी ऐं फुर जा अंग अखर वधीक ॻणती जोॻा आहिनि। CPLC मूजिबि जुलाई में 2648 मोटरसाइकिलूं चोरी थियूं जॾहिं त 492 मोटरसाइकिलूं फुर कयूं वियूं। यानी रुगो हिकु महीने दौरान चोरी ऐं फुर थियल मोटरसाइकिलनि जो अंग 3140 रहियो। इहे अंग अखर ज़ाहिर कनि था त कराची में शहरनि जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ लाइ ॾोहनि खे रोकण ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई वधीक असराइती बणाइण जी ज़रूरत आहे।